कहीं बंदे मौके माल कोई कम गड्डी क्यों न चुप क्यों पुट उस सॼी उमिरि असांखे जताईंदो आहे त यादि नथी मां तुंहिंजे केतिरो कमायो आयो वरी थोरो कमु हूंदो उहो बि छा चए थो यादि नथी मां तोखे केतिरो कमायो पर परमात्मा अहिड़ी हस्ती आहे जेको माता जे गर्भ को वठी करे आख़िरी श्वासन ताईं कमु अचे थो सतनाम वाहेगुरु रमैया के गुण चेत प्राणी उन रमयल परमात्मा जा गुण थोड़ा चेते करे एहसान थोड़ा चेते करे कौन बोलते कौन दृष्टान तुझी शुरुआत छा है मूल छा है एक गोश्त जो टुकड़ो मां जे पेट में पहिरें महीने में ॿिए महीने में इंसान छा हूंदो आहे मां जो टुकड़ो कौन दृष्टान हाणे कहिड़ो ख़ूबसूरत इंसान तयार थी वियो तो केवल नाज आज खूबसूरती असा घरों निकलता हूँ चेहरो सेट कर निकलता हूँ दस्तार सजाए करे दुपट्टो सजाए करे रुमाल सजाए करे तैयार थी कर निकलता हूँ तो बाहर वेठा तो मैं चैन माण्हुनि में कहिड़ो नज़र ईंदो पर जेतिरो परमात्मा असांखे सींगारियो ऐं सवारियो आहे न ओतिरो असां शीशे जे अॻे पाण खे नथा सवारे सतनाम वाहेगुरु असां हिकु आदत आहे बाद में वार ख़राब वार सेट कंदासीं दस्तार जो दुपट्टो सही न दस्तार जो दुपट्टो सेट कंदासीं चेहरे ते कोई दाग दबो लॻल आहे उहो मिटाईंदासीं पर चेहरे जी सूरत परमात्मा ते नथी सभिनि खे ॿ अखियूं आहिनि पर पोइ बि हिकु बंदे जी ॿिए बंदे सां अखि मैच नथी केॾी वॾी कारीगरी आहे कमन बोलते कमन दृष्टानी जिंतु साज सवार सिंगारिया घर बगन में जने उबारिया तो के माता के घर में केर रखे तो परमात्मा रेत में खत्म नथी थी ॻाल्हि बार व्यवस्था तुझे प्यारे तू जॾहिं ॿारहणी अवस्था में वई न परमात्मा एतिरी ज़िम्मेवारी संभाली जो जॾहिं तू हिते जनम वरितो न तुझे जनम वठण सारी तुझी खुराक तुझी मां वटि पहुची वई तेरी वॾी ज़िम्मेवारी जॾहिं माता ॿार खे जनम ॾींदी आहे न जनम वठण सारी उनखे खीर जी ज़रूरत हूंदी आहे खीर जी मां वटि पहुची सतनाम वाहेगुरु केॾी वॾी ज़िम्मेवारी आहे रमैया के गुण चेत प्राणी कवन मूल कवन दृष्टानी जिंतु साज सवाल सिंगारिया घर बगन में जने उबारिया बार व्यवस्था तुझे प्यारे दूध पर जोवन भोजन सुख सूद तेरे जवान दे तोखे रोटी जी ज़रूरत है परमात्मा एतिरो अनाज ॾेई छॾियो आहे तोखे जो तूं खाए बि थो त विञाए बि खाए बि वरी उनखां बाद तू ॿार बि थे ॿार को जवान भी थे जवान का बाद तू हाणे बाबा चुप तक क्यों पढ़ रहे बाबा चुप क्यों बुढ़े में अची वई कुराड़ में अची वई बिरद पया बिरद जेको कुराड़े में बिरद पया ऊपर साख से जॾहिं तू कुराड़ खे तुंहिंजे मथो पुट पोटा ॾोटरा अची करे वेही रहिया मोखा पिया पेट में अॻे वॾी हिकिड़ी गहरी ॻाल्हि करे चवंदा ए गुनगुन कछु न पूछे हे एहसान फरामोश परमात्मा तुंहिंजो हिकु बि एहसान यादि न करे थो छाकाणि छड़ तो घुर्जा मुर्दा रहंदा ए निर्गुण गुण कछु न पूछे बख्श ले तो नानक सीधी